सारंग एरो मुर्स मानो न है। सारंग होश में न है। किते कावड़ तमाम न करे। हेरा तुझी मुसाफी दुश्मनी नहीं। तेरे वाला कार्य नाग है नाग। अरे छो मौत मौत कंदा वदायो। दादा बुला तो के भी बाबा मुबारक दे। वॾे जी सखर का वॾी पने दी ज़मीन आहे। हाँ साईं सब कब्रिस्तान तो भरिया आहिनि। अरे टके जा देखती इंसान। अच्छा दा कौन हलाऊं? लश्कर तू इंसान जे रूप में बरबाई बराबर। और वो कुछ कयो आहे जेको मूं कने सोचो ही न। ता कॾहिं बि वॾी मौत था थिया पढ़ाई मजदूरी करण ॾाढी ॾुखी आहे। बाराम खान वो एक बाह जो शोलो आहे। बाराम खान के शल का बाह लगे। और दे खबर सारंग ना मिलिया वे। मां त खैर जे मोचड़न जी दावत ते वयो हुअसि। तुझो दिमाग़ ख़राब न थियो। कीअं जॾहिं गजंदो आहे त सभु झंग जा जानवर झंग छॾण ते मजबूर थी वेंदा आहिनि। असांखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल न आहे। 80 लाख जो चेक था। मूंखे लगे तो कोई चाचा के अगवा करे आहे। भाऊ असांखे काई खबर न आहे। ना पूरो इलाको गोले आहे पर किथे पेरे न तो लगे। तो गुलाब अगवा थी वियो आहे। न जेके सारंग जा दुश्मन आहिनि वञी उन्हनि खे बंदूक हणे। सिधियूं गोलियूं सीने में हणनि। अदि में अॼु सारंग का सभु प्लान पूरा करणा आहे। हाणे पुआर जो जवाब बंदूक सां ॾियणो पवंदो। वॾा लॻे काम खणी आयो थी। पादर चङनि भलनि खे भाड़ी करे छॾींदो आहे। बाबा साईं हिकु बुरी ख़बर आहे। इहा गोली सीने में भी लगी सके थी। अदा बावर के गोली लगल आहे। तू छा समझे तो असां वॾेरे को ॾाढा आहियूं। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी आहे आख़िर। तुझी सदा सिर्फ गोली आहे गोली। मरियो मरदूद। अदा मरदूद। वॾेरा तूं बाबा जे मथां हथ खयो आहे। सारू के सस्तो बदो पसंद न आहे। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। सिंधड़ी सुहारी सिंधड़ी सुहारी ओ भली भागन वारी। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। भली नाज करे सिंध जंहिंजो शाह भिटाए। भली नाज करे सिंध जंहिंजो शाह भिटाए। भिटाई जो रिसालो आहे हक़ जीवाई। भिटाई जो रिसालो आहे हक़ जीवाई।
हकीकत जी साईं, हकीकत जी साईं, ओ सिधी राह ॾेखारी। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। सरमस्त सचल साईं सचार आहे, सरमस्त सचल साईं सचार आहे। अड़ियन अबोझन जो आधार आहे, अड़ियन अबोझन जो आधार आहे। गाइन जंहिंखे झरझंग, गाइन जंहिंखे झरझंग, गंवार हारी। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। वलियन जो वली आ शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर हो कलंदर पाक कलंदर, दमादम मस्त कलंदर हो अली दमदम जे अंदर। सखी शहबाज करे परवाज हुसैनी लाल कलंदर, सखी शहबाज करे परवाज हुसैनी लाल कलंदर। वलियन जो वली आ शहबाज कलंदर, दम दम अली अलिया हैदर आ हैदर, दम दम अली अलिया हैदर आ हैदर। तू ही तू जो नारो, तू ही तू जो नारो, ओ हणे सिंध सारी। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी। बाराम खान जी पैसे जो फिर अचो वियो साईं वियो। बस कंदार कमदार जी सरकार। कर ख़बर अॼुकल्ह कहिड़ो कमकार हली रहियो आहे? होतार साईं ज़मीन में पाणी हली रहियो आहे, पर होतार साईं हू वारो नंबर रहिजी वियो। कमदार उहो छो रहिजी वियो? होतार शाक लही वियो, इन करे पाणी रहिजी वियो। कमदार अॼु पाणी जो कंहिंजो वारो आहे ऐं वञ हुन सां मिल ऐं हुनखे चओ वञे त रईस बाराम खान जो हुकुम आहे त पाणी अॼु असां हलाईंदासीं। होतार अॼु सारिन जो वारो हो, अॼु सारिन खे पंहिंजी बि ज़मीन भरानी हुई। कमदार तोखे जो मां चयो त पाणी जो वारो भले कंहिंजो बि हुजे, सारे खे वरी कहिड़ो शइ आहे? होतार साईं समझी वियुसि मां, समझी वियुसि। सारंग कहिड़ी शइ आहे जेको बाराम खान सां टक्कर थो हणे? कमा तो आयो कमदार आयो चाचा मां कमदार जी ॻाल्हि ॿुधी अचां थो।
कमदार ये ईंदो या कोन ईंदो? हिम्मत अल्लाह करे अचे, बाक़ी हिन जो दिमाग़ ॾाढो ख़राब आहे। सारिन खान अस्सलाम वालेकुम। अस्सलाम कमदार। आ कमदार को तो खई कार निकली पियो आ। सारिंग तोड़े आया हूँ। मुंडे आया आयो हुकुम कयो, खैर में आयो? सारिंग भोतार साईं जी ज़मीन रहिजी वई हुई, जंहिंमें पाणी छॾिणो हुयो। कमदार जे रहिजी वई आहे पोइ आचर ते पाणी अचे थो, तूं रेस जे बारे में वञी ज़मीन भराइजा। सारिंग असांखे अॼु ज़मीन भराणी आहे। कमदार अॼु ज़मीन में पाण भरींदुसि। हा बाक़ी टाइम बचो पोइ हाज़िर बाबा तोखे पाणी ज़रूर ॾींदुसि। सारिंग यार ॻाल्हि सम्झी वञ, न पंहिंजे लाइ मसलो कर न असांजे लाइ। असांखे तूं मोहबत में पाणी ॾे। कमदार चयनि त पाणी में पाण हलींदुसि, वञी तूं ॿियो को जुगाड़ कर। सारंग तूं त पाणी हथ ॿधी ॾिने, छो जो रेस जो हुकुम आहे। छा भोता जो हुकुम हुजे पोइ वात जो गिराह कढी भोता खे खवायूं? ख़्याल सां ॻाल्हाए सारिंग, किथे इहे जुमला तोखे महांगा न पवनि। बस कर वॾेरे जा चमचा, तव्हां जहिड़नि ई वॾेरनि खे सिर ते चाढ़ियो आहे, बाक़ी वॾेरा आसमानी मखलूक न आहिनि। कमदार ख़ुदा वास्ते कुझु पंहिंजूं अखियूं खोलो, वॾेरा तव्हां जहिड़नि खे सिर्फ़ टिश्यू पेपर वांगुरु इस्तेमालु कंदा आहिनि। तोखे इंसानियत जे नाते इहो ज़रूरु चवंदुसि, वॾे जे चवण ते कंहिं ग़रीब मथां ज़ुल्म न कजां ऐं कंहिं मिस्किन खे तकलीफ़ न ॾिजां। हाणे वञी रेस सां इहा ॻाल्हि कजां, सारी पाण फसल पे भराए। हा जेकॾहिं मुंहिंजो फसल भरिजी वियो पोइ हाज़िर रेस खे पाणी ॾींदासीं। वञो हाणे कमदार वञो। रघुवर दयाल वाल ज़मीन ॾियण जो इरादो मटाए छॾे छा, जो वरी ॻाल्हि ॿोली न कई। मजिद भाउ अहिड़ो माण्हू मिले ई नथो जेको असांजी ज़मीन जा पैसा भरे सघे। अदा छा वॾेरे बाराम खान या खेरे वारा ज़मीन नथा वठी सघनि? मजिद वॾेरो बाराम खान सालिक क़िस्म जो माण्हू आहे, जे पैसा न ॾींदा त असां ग़रीबनि खे छा करे सघंदासीं? पोइ भला खेरे वारा त आहिनि अदा। खेरे वारा त चोर थींदा आहिनि, हू पंहिंजे पेट जी चोरी करे पालींदा आहिनि, असांजा ज़मीन कीअं वठंदा? पोइ अदा वॾा तव्हांजो ख़्यालु कंहिं तरफ़ आहे? मुंहिंजो ख़्यालु त सारिंग वारनि जी तरफ़ आहे, ॾिसो त उहो छा था चवनि। झट कर चार जो पंहिंजी औकात खां मथे वञण लॻो आहे। हा भोतार साईं, हाणे हुन जा पर भञी घोड़ा करे छॾियो, उन खां पहिरियां जो हू बुलंदियुनि ताईं पहुची वञे। कमदार हुन जट जी एतिरी हैसियत न आहे मूं अॻियां, छो जो बाराम उहो हिकु भाउ जो शोलो आहे जेको सुकनि खे त छा सावण खे बि साड़े छॾींदो आहे। अस्सलाम वालेकुम दा। वालेकुम अस्सलाम। अदा खेरा खेर सां अची विया वे? खादिम मां कहिड़ो जंग ते वियुसि, वञ पाणी भरिया। ॿियो हाल वाल वॾे बाराम खान तव्हांखे खेर में घुरायो हो? हा खादिम वॾे बाराम खान चयो त मुंहिंजी ज़मीन राखी त करे त मां तोखे 5 रु ॾियां। पोइ छा अदा तव्हां वॾेरे खे राखी लाइ हा करे आया हो? खादिम असां पंहिंजी ज़मीन कोन थी संभालजे, वरी वॾेरे जी ज़मीन किथां संभाले तूं? मां इनकार करे आयो। भलो के अदा माण्हू आज़ाद चङो आहे, हूं बि पंहिंजो गुज़ारो चोरी चकारी मां थिए थो, पोइ ज़मीन करण जी कहिड़ी ज़रूरत? हा साईं वेही खाई जा, कम न कजां। अदा हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, वॾेरो सॼे ॻोठ खे छॾे पाण खे ज़मीन छो थो ॾियणु चाहे? हा खादिम को त मतिलबु हूंदो वॾेरे जो, बाक़ी बग़ैर मतिलब जे वॾेरो पंहिंजे पीउ जो बि न आहे।
हा दा जेको मतलब हूंदो पाणे साम्हूं अची वेंदो। कमदार जी भोतार हुकुम कयो। कमदार मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, ज़मीन बि ॾाढी भली आहे, पोइ खैरे वारा करनि छो नथा? भोतार बाबा उहे राखी करे बि कोन कंदा, छो जो हू चोर पुट आहिनि। कमदार मूंखे सभु ख़बर हुई, ज़मीन मां पंहिंजे खैरे वारनि खे मतिलब ख़ातिर ॾिनी आहे। पंहिंजे मतलब ख़ातिर भोतार इहा ॻाल्हि सम्झ में न आई। कमदार खैरो वॾो अनाड़ी आहे, मां हुनखे ॾुखे वक़्त में इस्तेमालु करणु चाहियां पियो। भोतार खेरो केतिरो बि खिलाड़ी छोड़ो हुजे पर तव्हांजे मुक़ाबले में कुझु बि न आहे। कमदार हर माण्हू पंहिंजे हिसाब सां ताक़त रखे थो, छॾी ॾियण ॻाल्हियुनि खे काॾे वेंदो आख़िर अची पेर ते किरंदो न। अदा प्रभु सुभाणे 7 जे रेबन में पानी छॾणो आहे, इन करे टाइम खां वॾी वाई ते पहुची करे पानी का अचां ऐं पंहिंजी ज़मीन भराइजां। दुकान इंशाअल्लाह ज़मीन भरजी वेंदी। पर अदा छा त पानी का अचां, कंहिंजो बि थोरो नुक़सान न थिए। अदा मां का बि लापरवाही न कंदुसि त नुक़सान ज़ाला बचेंदो। हा पानी खे सॼे घर वापसि न अचिजां, बाक़ी चाचा तो लाइ मानी खणी ईंदो। अस्सलाम दे मालवे। बावल भला तूं वापसि अची वई जा? जी अदा घणी थी विया हुया ऐं हिकु ॿियो बि कमु हुयो। वरी ॿियो कहिड़ो कमु आहे बावल, ॻाल्हि कर। अदा ॿुधो आहे सुबुह पाणी पियो अचे, मूं सोचियो अदा खे चवां पाणी जो बंदोबस्तु करे, असुल फसल सफ़ा सुकी रहियो आहे। बावल छा सुभाणे पाणी वारो पंहिंजो न आहे छा? न अदा सुबुह पाणी जो वारो सारिंग वारनि जो आहे। तूं परेशान न थी, तोखे पाणी मिली वेंदो, बाक़ी मां सारिंग सां मिली पाणी जो बंदोबस्तु कयां थो। छा अदा सारिंग तव्हांखे पाणी ॾींदो? बावल जे सारिंग जे दर ते लॾी वियुसि त पाणी त छा पर सिर ॾियण खां बि इनकार न कंदो। ठीकु आहे अदा पाणी जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। ओ दा सारिंगो और अजना बाबा ओ आयो आयो दा सब्र कजो। केड़ा हाल आहिनि भाऊ सारिंगे? शायो हेरा ठीक ठाक आहियां, हुकुम कर खैर त आहे? सारिंग तव्हां मां इहा ई उमेद हुई बाबा, खैर आहे। जे खैर आहे ते पोइ हल अंदर हाल अहवाल कयूं था, अचो। अदा वियो अदा खैरा असां ग़रीब जे घर कीअं पहुची पियो आहीं? सारिंग असां भुलिजा विया आहियूं बाबा, अजायो मेणा न ॾे। अदा खैरा महिरबानी बाबा, बाक़ी को कम आहे तो हुकुम कयो, मां हाज़िर आहियां। सारिंग अदा बावल ॿुधायो सुभाणे पाणी थो अचे ऐं सुभाणे वारो तव्हांजो आहे, पाणी घुरिजे असांखे। खैरा यार असल में असांखे बि पाणी जी ज़रूरत आहे। सारंग मुंहिंजो फसल सुके थो, यार तुंहिंजी महिरबानी थींदी। खैरा मुंहिंजो वारो कुल 3 कलाक आहे, 2 कलाक तूं हला, बाक़ी पोयों कलाक मां पाण पाणी संभालींदुमि। सारंग 2 कलाक घणा आहिनि, परेशान न थी, मुंहिंजो कमु थी वेंदो। ठीकु आहे खैरा, तूं सुभाणे पाणी काहे अचिजांइ, तोखे इजाज़त आहे। महिरबानी सारंग महिरबानी, हाणे मां हलंदुसि। ठीकु आहे पोइ गॾूं दुआनि में हल। यारो यार ओ कमदार
काले मरी हो कमदार ओ कमदार कमदार काथे आई थोड़ा कमदार कारे हुआ है जो जवाब न तो दे बोतार कमदार अरे वो नहीं भागा बात में मुंग चल दिया बुधाए छो तो काले हुआ कमदार बोतार साईं कमदार अञा ताईं बंगले ते न आयो आहे छो वही नहीं भागे बोले आ वञ हाज़ुर वञा थो बोतार अच्छा अच्छा वो महाना पानी दे बेटा ठीक है पुटला लाज हवाले अरो ये कोडर तू याद रखी कारे तो वनी लखालेंगे बता पानी खोला वञा दो अॼु पंहिंजो पाणी जो वारो आहे अरे वाह कोडर रखे उते वे मुई गाल बुझ ये दा हुकुम जो तो मुंगे रोके वे अरो मुखा कल खेरे वाला पानी की इजाजत होती है 2 कलाक पानी खेरे वाला रींदा बाकी कलाक मोयो तू हलाई जा अदा पानी खेरे जे जालिम के छोड़ ले इनका सुधो तो मैं दुश्मन के दे छरिया ना दा पाड़े जी गाला उनका पोए खेरे वाला दर्द लड़ी आया ऐ उनके मोटा मुनासिब न हो पुट तमाम सुठो के पाजे पाड़े जाए न पाड़े वाला ना सुठो हलण घुरजे चाचा इन्हें भी तो का खबर ना है इन जालिमन गरीबन जो खून चुसे आए गोटी जी बकरी दिखा पर कुकड़े कौन चली हम परो घणो करम नथी अल्लाह सही उन्हनि खे हिकिड़ी हिदायत ज़रूर ॾींदो बाक़ी वञी तूं पाणी संभाल जा कलाक अदा शैतान के क़यामत में हिदायत कौन मिलदी अमा बाकी पानी दे वेंदुसि ठीक आहे पाणी ते वेझा बाक़ी चाचो तुंहिंजे पे अची वेंदो अरे कमदार कॾहिं कोई तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे पंहिंजी मर्ज़ी सां अचे थो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां वञे थो बोतार मां केरु थींदो आहियां जो पंहिंजी मर्ज़ीअ सां आहियां बसि बोतार असल में तबियत ठीक न हुई इन ई करे देर थी वई रोज़ तुंहिंजा नवां बहाना हूंदा नी निभागा आहे तुंहिंजी अहिड़ी तबियत ठीक कयां थो जो वरी तुंहिंजी तबियत ई ख़राब न थींदी तुझे लाइ इहा बि सज़ा काफ़ी आहे उथ मथे वरी ईअं कंदे अचे जो पानी खोलन ले वचन दे रो कोले ते खणी करे निकतो तव्हां ॾे आयो आहियां तव्हां पानी बंद कयो तव्हांखे ॾिनल टाइम पूरो थी वियो आहे पर तो जी ज़मीन तॾहिं भरबी न जॾहिं असांजी ज़मीन भरबी ॾिसो यार तव्हांखे अदा 2 कलाकनि जी चार्ज ॾिनी तव्हां 2 कलाक थी विया आहिनि रो 2 खां 3 पैसा रहिजी विया आहिनि बिना 3 पैसे जे करे असां वरी पाणी ते कोन ईंदासीं यार अजाए मुंहिंजे टाइम ध्यानु न कयो मूंखे पाणी खोलण ॾियो मां अॻियां काए वञा पर तूं वञी घर आराम कर असांजी ज़मीन भरिजी वञे पोइ तोखे कार करे ॿुधाईंदासीं अवल मां तव्हांजूं घणियूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जा ॾियो मां पाणी खोलां पोयां वरी टाइम बि थोरो रहिजी वियो आहे पर असां तोखे पाणी कोन ॾींदासीं ॿी का ॻाल्हि कर अवल मां ॾिसां थो तव्हां पाणी कीअं नथा ॾियो मां तव्हांखे पाणी खोले ॾेखारियां थो
जल्दी ॿाहिरि निकिरी अच। अदम ही छा ॿार त कंहिं ज़ुल्म कयो आहे? ता पर हू कुत्ते वांगुरु छितो थियलियो अची असां पाणी ते विड़ी वियो आहे। अरे अफ़सोस आहे तव्हां ते, तव्हां ॿ ॼणा हू हिकु ॼणो तव्हां सां विड़ी वियो। ता छोरे खे अलाए कुत्ते जो साह हुयो अलाए गॾां जो, असां बि पाद घणा हयासीं पर हुनखे असां ई न कया। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, इन छोरे खे कोन चईंदुसि कोन चईंदुसि। अदा सॼी शैतानगिरी इन सालिन जी आहे जंहिं तव्हांखे पाणी ॾेई पोयां पंहिंजे भाउ खे मोकिले छॾियो आहे। खादिम सारिन वॾो सियाणो कांव आहे, सिधी तरह विड़ी न सघियो, चोरनि वांगुरु चालाकी करे विड़ी वियो। अदा सारिन खे बि अदा जी वहंदड़ रत जो हिसाब किताब ॾियणो पवंदो। खादिम इहो हिसाब किताब अॼु ई वठणो पवंदो।